सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। शहर मके में पहुंची वियो कादिर पंहिंजो कुर्ब कयो शहर मके में पहुंची वियो कादिर पंहिंजो कुर्ब कयो शहर मके में पहुंची वियो महशर जे गर्मी में पयो पुकारींदो केॾो न हूंदो तो असां ते उहो एहसान मोहम्मद जो सगबन जी मदीने जे ठिठियुनि में पयो हूंदुसि उन तरह वञी थींदुसि मां मेहमान मोहम्मद जो हीअं छो न चवां दादल तयत में मथे आहे दारा ऐं सिकदर खां वध दरबान मोहम्मद जो कादिर पंहिंजो कुर्ब कयो शहर मके में पहुंची वियो कादिर पंहिंजो कुर्ब कयो शहर मके में पहुंची वियो कादिर पंहिंजो कुर्ब कयो शहर मके में पहुंची वियो मदनी जवान थियो एहसान आयो मोहम्मद सल्लल्लाहु मदनी जान छो एहसान आयो मोहम्मद सल्लल्लाहु ओ आयो मोहम्मद सल्लल्लाहु मोमिन पढ़ पियो बिस्मिल्लाह आयो मोहम्मद सल्लल्लाहु मोमिन पढ़ पियो बिस्मिल्लाह कर शुक्रान छो एहसान आयो मोहम्मद सल्लल्लाहु कर शुक्रान छो एहसान आयो मोहम्मद सल्लल्लाहु आयो मोहम्मद सल्लल्लाहु मोमिन पढ़ पियो बिस्मिल्लाह आयो मोहम्मद सल्लल्लाहु मोमिन